नाज़रीन, ओस्मान शाह में कोरोना वबा सबब लगायल लॉकडाउन कारोबार के कापारी नुक़सान रसायो आहे, जंहिं करे ईद जे सीज़न में भी दर्जी सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। पेश आहे सनाउल्ला थैबो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, एक पासे कोरोना वबा सबब हर तबको परेशान आहे, उते उस्मान शाह जा दर्जी हज़रात पिया सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लाइट जो तो हुई बहरान हिते अहिड़ो आहे उस्मान शाह को निज़ाम ख़बर कोन्हे केॾी महिल लाइट अचे थी केॾी महिल वञे थी। हुनजी दिलि चए थी त 5 मिंट मोकिलीनि था बसि इफ़्तारी या सहरी जे टाइम ते, बाक़ी सॼो ॾींहुं लाइट गायब। ख़बर केरु चवण वारो आहे कोन, सवा लावारिस शहर लॻो पियो। उस्मान शाह जे बारे में केरु ॻाल्हाइण वारो आहे कोन। केरु ॻाल्हाइण वारो हूंदो त लाइट जो सिस्टम सही हलंदो। बाक़ी असांजो दुकान आहे, असां बि परेशान आहियूं। सुभाणे लॉकडाउन लॻी वेंदो हलियो, जेके कमु फाथल हूंदो या अॻिते परेशानी थींदी। जेका मज़दूरी कयूं था मज़दूरी बि करणु कोन था ॾियनि बाप वारा। में लाइट हले पई, कराची में 24 कलाक लाइट हले पई, टंडो आदम में सही लाइट हले पई, उस्मान चौड़ी में छो लाइट कोन्हे का? लोड शेडिंग आहे उस्मान चौड़ी में। सर वो तो हाणे निज़ाम लॉकडाउन जो तो गवर्नमेंट के तो कोन्हे न एहसास, वज़ीर आला सिंध के भी एहसास न आहे न। वज़ीर आला सिंध के अगर खबर हुई तो यही सूरत हाल थी सके थी लॉकडाउन में, तो इन्होंने कंहिं में तोखे हैदराबाद में जलसो कयो, कराची में जलसो कयो। अगर इहा बीमारी आहे या इहा ॻाल्हि आहे त पोइ जलसा न कना न। माण्हुनि जी भीड़ हुननि पाण जमा कई आहे। अॼु ग़रीबनि जे मथां तोहमत आई आहे त लाज़मी असां ग़रीब परेशान थींदासीं, केॾा वेंदासीं? लॉकडाउन लॻंदो केरु थो असांजे रसाए? गवर्नमेंट जो नालो हूंदो, असां ॾियूं था, छा था ॾियनि कंहिंखे न अथनि ख़बर पए। चइनि माण्हुनि खे ॾियो, फोटू कढायो, पोइ ख़तमु, ॿिया ग़रीब हुते पिया रुलनि। माण्हुनि वटि पैसो आहे कोन, ग़रीब माण्हू हर को 2 रुपया कमाए थो, खाए थो। सुबुह अहिड़ा अवाम आहिनि पंहिंजे इलाइक़े में, अहिड़ा माण्हू रहनि था जेके शाम जो 200 घर खणियो था वञनि, त खाइनि था न त कोन था खाइनि। हिननि जो ई सीज़न लॻो पियो, वीचारा केॾा वञनि। हिननि जा बि त ख़र्च आहिनि, 8 मज़दूर हिननि वटि कमु पिया कनि, उन्हनि जो ख़र्च आहे, उन्हनि जा घर पिया हलनि। सफ़ा जे सुभाणे खां लॉकडाउन फुल लॻो त आवाम रोडनि ते ईंदी, रुली वेंदी आवाम। खाइण पीअण लाइ कंहिं वटि कुझु कोन्हे। चङा माण्हू त एसिन में वेठा आहिनि, ग़रीब माण्हू रुली आहे। हिकिड़ो त लोड शेडिंग लाइट न आहे, उन खां पोइ रमज़ान जो महीनो सॼो रुली आहियूं। असां सफ़ा तबाह थी वियो। असां सां जेका हिन वक़्तु हालत आहे असीं ॿुधाए नथा सघूं। भाई सुबह से लॉकडाउन हो रहा है, हम बहुत परेशान हैं, कारोबार सारा ठप हो गया है, गरीब आदमी कहाँ जाए।